अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 22 जून ऐं सूमर जो ॾींहुं आहे। सुबुह जा थिया आहिनि 9:45। काफ़ी देरि थी आहे, घर जा कमकार सफ़ाइयूं थी रहिया आहिनि ऐं मां किचन जो इलाही सारो कमु निपटायो आहे। निपटायो न आहे बल्कि निबेरियो आहे, सही सिंधी लफ़्ज़ आहे निबेरियो। सो इहो कमु रूटीन जो जीअं कंदी आहियां, मानी वानी पचाए छॾियमि, नाश्ते जी पंहिंजी पचाए रखियमि, जीअं मूंखे पोइ बुख लॻंदी आहे त मां खाईंदी आहियां। अल्हम्दुलिल्लाह अॼुकल्ह हिते उहा ग़ाइबु आहिनि हितां ऐं मां ॾाढी ख़ुशि आहियां। ऐं मुंहिंजा नंढड़ा नंढड़ा कचिड़ा पन जेके निकिरनि था, अलाह जी महिरबानीअ सां उहे सभु सेफ़ आहिनि ऐं हेॾां बि। सो अलाह कंदो त इहे वरी हिते न ईंदा, मुंहिंजी दुआ आहे। कुझु ॾींहं अञा ॾिसंदमि त उन खां पोइ इहे हटाए सभु शयूं वरी ऐं हितां मां वापसि सफ़ाई सेटिंग मिटी सेट करे छॾींदमि इंशा अल्लाह। अवल ख़ैर ऐं इहो हाल अहिवाल आहे। इलाही गुल किरी चुका आहिनि हितां, इलाही मुखड़ियूं किरी चुकियूं आहिनि ऐं इलाही अञा थी। ऐं ॾिसो न अलाह जी कुदरत, त पहिरियों मां तव्हांखे गुल ॾेखारिया हा, ठीकु आहे। गुलनि मां वरी पोइ हे था निकिरनि, हे वारा, ऐं इन्हनि मां वरी पोइ हे सदोरा ॾाढ़ूं था थियनि। हे त मां सम्झां थी तयारु ई हूंदो इहो, उन खाइण जहिड़ो कोन्हे, पर इलाही ॾींहंनि खां अहिड़ो ई आहे त माना इन खां न वधंदो अञा रंग में या साइज़ में। सो बहरहाल हिनखे भाण वाण कुझु न आहे वीचारनि खे, ईअं ई अलाह थो हलाइनि, मां कोन थी हलायां, हूअं बि अलाही हलाईंदो आहे। पर हिकिड़ो थींदो आहे न त कोशिशि कबी आहे, कुझु भाण कुझु केयर, बसि मां वधि वधि पाणी ॾेई छॾींदी आहियां। अलाह अलाह ख़ैर सलाह। सो राति जो हिते कपिड़ा भिॼाए रखिया हुअमि जेके मां कट पीस सैटरडे बाज़ार में वठी आई हुअमि। एॾी हिन जी फाइन आहे क्वालिटी कॉटन जी, त ही मां पंहिंजी वाइट शलवार ठाहींदमि। ऐं मूंखे ॾाढो शौक़ु हूंदो आहे डिफरेंट कपिड़नि सां डिफरेंट शलवारूं, यानी अगरि 2-3 कपिड़नि सां मूंखे वाइट शलवार खपे त उहे 2-3 अलॻि हूंदियूं, साॻियूं न हूंदियूं। हीअ मां तव्हां सां पहिरीं बि शेयर करे चुकी आहियां। इहो मुंहिंजो शौक़ु आहे। सो ऐं ईअं न आहे त उन शौक़ जी ख़ातिर मां को वॾा ज़्यान कयां, वॾा ख़र्च कयां, कंहिं ब्रांड ते वञा, न। मां पाण ई भरे या ट्रेस करे ॻोठु खणी वेंदी आहियां, उतां को न को भरे ॾींदो आहे। उन्हनि खे बि रोज़गारु मिली वेंदो आहे। हक़ीक़त में मुंहिंजो ॻोठ मां कमु कराइण जो मक़सदु इहो हूंदो आहे त उन्हनि खे रोज़गारु मिले, उन्हनि खे कुझु कमु मिली वञे करण लाइ। सो उहो बि थी वेंदो आहे ऐं मुंहिंजो कमु बि थी वेंदो आहे। मां पहिरियों बि बार बार मां चयो हूंदमि त मां महांगा कपिड़ा वठण जे ख़िलाफ़ु हूंदी आहियां। ब्रांडेड बि वठां थी त सेल लॻियल हूंदी आहे, उन मां वञी वठंदमि। ऐं मूंखे ज़्यान लॻंदो आहे ॼणु त इलाही पैसो कपिड़नि ते ख़र्चु करणु। ऐं अल्हम्दुलिल्लाह ईअं न आहे त को असां ज़माने सां गॾु नथा उथूं वेहूं था, पर पंहिंजी हिकिड़ी हद में रही, बेहद न। मुखड़ी हिन में निकिती आहे हिकिड़ी, ॿियूं 3 इलाही मुखड़ियूं अथसि माशाल्लाह। अॼु गुल न कया अथई, का ॻाल्हि न आहे। वीचारे खे सदमो बि त हुयो न, हेॾो सारो भॼी पियो इलाही ॾींहं, ईअं कूंडी लेस रहियो, कूंडी लेस। सो उन में बि त हूंदो न हिनखे कुझु मसइलो। सो बहरहाल अलाह कंदो वधी वेंदो इंशा अल्लाह। बसि इहे हाल अहिवाल आहिनि। अॼु अलाए छा छा कंदमि ख़बर न आहे। माना सोच हूंदी आहे, पोइ कॾहिं पुॼंदो आहे कॾहिं न पुॼंदो आहे। ऐं हिन बेंच जो फाइनल मां इहो सोचियो आहे, हिनखे मथे टेरिस ते थी रखायां त उते कंटिन्यू उस हूंदी आहे। हिते छांव में कुंड में पियो हो ऐं हिते पाणीअ जो बि थोरो घणो कमु थींदो थो रहे, मोटर लॻल आहे भरिसां, त ज़्यान थो थी वञे कुझु न कुझु। हिनखे आलाइण घिम मिलंदी थी रहे, मथे बिल्कुलु ड्राई हूंदो। त अॼु इहो प्लान कयो आहे त हिनखे सुराण खे ऐं ज़हरा खे चवां थी 2 ॼणियूं खणी मथे छॾे अचनि, छो त ॻोरी आहे इलाही, त हिकु माण्हू जे खणण जी न आहे। सो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह मां अॼुकल्ह रोज़ु उथी थी अचां, उहा न आहिनि, ऐं मां इलाही रिलैक्स आहियां। हे मुंहिंजो बाग़ बि न आहे, पोइ बि मां चवंदी आहियां मुंहिंजो बाग़ आहे, बल्कि मां चवंदी आहियां मुंहिंजो गार्डन आहे। सो गार्डन मां हलूं था अंदरि। हे 2 मज़दूर आहिनि मुंहिंजा स्पेशल, सुराण ऐं ज़हरा। बेंच खणी थी वञनि मथे। बाक़ी अञा हिन में मुंहिंजा कुझु स्प्रे पेंट्स आहिनि, कुझु सनियूं सनियूं शयूं आहिनि जेके मां हितां कढंदमि, ऐं वार्निश आहे। ऐं हिन में ढेर सारा ठिकर जा नंढियूं नंढियूं कूंडियूं या गिलास आहिनि। उन मां हिकिड़ो भॼी बि पियो आहे, तॾहिं मां रखी छॾियो आहे त मां हिनखे ॻंढींदमि। दॿे जी हालत ई ख़राबु थी वई आहे ऐं मां अलाए कॾहिं ॻंढींदमि, अलाए कॾहिं पेंट कंदमि, नो आइडिया। ऐं हे ॾिसो, हे जेको मां कल्ह वरितो, एॾो थो वणे मूंखे।
ऐं अहिड़े क़िस्म जा भरण मुंहिंजे लाइ कोई वॾो मसइलो ई न आहे, त मां कंदी रहंदी आहियां। मां हिकिड़े ज़माने में हैदराबाद वारे घर में ॻूणीअ ते वॾो हिकिड़ो रग ठाहियो हो, सोचो, जंहिंमें ॻूणी नज़र न पई अचे, पर टाइम सां गॾु गॾु ॻूणीअ जा जेके धागा हुया उहे खुसंदा विया ऐं एम्ब्रॉयडरी जेका ई खुलंदी वई। पर जेकॾहिं मूंखे अहिड़ा कपिड़ा हिते अवेलेबल हुजनि त मां बि अलाए छा कयां। सो फाइनली हिन खे मां हैंग करण जे लाइ हीअ रॉड विधी आहे। हीअ वुडन हिकिड़ी स्टिक मूं वटि हुई, हिनखे धोई पोई साफ़ु कयमि, हिन में विझी छॾी अथमि ऐं बसि हाणे हिनखे पासनि खां रसी ॿधंदमि त हीअ तयारु हूंदो। इन खां पोइ हीअ बंदि थी रखिजी वेंदी ॻोठ वारे इंतज़ार में। जॾहिं मां वेंदमि तॾहिं मां कुझु शयूं जमा करे हमेशह खणी वेंदी आहियां उन घर खे सजाइण लाइ। कपिड़नि जो ढेर हे मां कल्ह धोता, शाम जो धोता, त हे राति जो सुका न हुआ, सो मां हिन महिल इन्हनि खे लाहे आई आहियां। थोरी देरि रेस्ट कंदमि, पोइ इहो ढेर कपिड़नि जो मूंखे वेढ़े कबट में रखिणो आहे। हमेशह वेढ़ियल ऐं सुठे तरह तह थियल कपिड़ो जेको आहे उहो जाइ घटि विलारींदो आहे। असां वञूं था कंहिं ज़रूरी कम सां ॿाहिरि, सिज जेको अचे वञे थो, झुड़ जेको आहे अचे वञे थो ऐं ज़बरदस्त वसण जहिड़ो आहे मथे, पर अलाए किथे वसंदो छो त इहो वेंदो थो रहे। हे आहे असांजी प्यारी सोसाइटी। इलाही ॾींहंनि खां मूंखे लॻे थो हिते मां कोई वीडियो न भरी आहे। सो बहरहाल साम्हूं माण्हू थो अचे, वीडियो बंदि था कयूं। माशाल्लाह सावक इलाही आहे ऐं पंहिंजो सफ़ाई सुथराई अल्हम्दुलिल्लाह। 12:30 बजे असां ॿाहिरां आयासीं। हिन महिल मुनो हिकु थियो आहे, गैस अची वई आहे त खीर बि रखियो आहे करण लाइ। कल्ह अरबियूं वरितियूं हुयूं त अरबियूं ते बॉइल थींदियूं त असां गिदामड़ी वारियूं खटियूं अरबियूं ठाहींदासीं। हे मेहा सुबुह सवेर सुराण कटिया त मां इन्हनि खे ईअं कचो पको बॉइल बि करे छॾियो। ऐं हाणे मां चिकन वठी आयमि, उहो धोई रखियो आहे। पाणी हिन जो ड्रेन थींदो त हिन जा हिसा कंदमि। तेसि ताईं मां कटींदमि बसर, त जीअं मां हे स्टार्ट कयां पचाइण। मेहनि जी भाॼी पचंदी मंझंदि जो ऐं इहे खटियूं अरबियूं ऐं प्लस मानी। हल्को फुल्को ऐं मज़ेदार लंच हूंदो अॼु इंशाअल्लाह। 5:30 थिया आहिनि माशाअल्लाह, ऐं मां अॼु मंझंदि जो सुम्ही न आहियां बिल्कुलु बि, निंड न कई आहे। ऐं मां ठाहियो आहे पहिरियों त सोचियमि क्विल्ट ठाहियां थी, कंप्लीट कयां, पोइ तव्हांखे ॾेखारियां। पोइ चयमि न, पोइ मूंखे बि त सब्र न हूंदो आहे न। सो बहरहाल हीअ नंढड़ी माई भालू माई सुम्ही पई आहे ऐं मथे में बो बि लॻल अथसि, कीअं थी लॻे। ऐं मां हिनखे हथ सां सिबियो आहे ऐं काज टाके सां ॿाहिरां ऐं अंदरां हे ॾांडी टाको। ऐं मां चाहियां त हिनखे मशीन एप्लिक कयां हा, पर मूंखे हे जेको काज टाके जो हीअं कंडड़ो आहे न, हीअं धागा धागा, इहो मूंखे हिन ते सुठो पियो लॻे, त मां चयमि इहो ईअं ई वधीक सुहिणो आहे। ऐं मूं वटि ब्राउन प्लेन में न हुयो त मां घणो ई ॻोल्हियो, पर कंहिं मां बि मुतमइन न थियमि, त फाइनली पोइ मां हिन प्रिंटेड मां ई हिन खे ठाहियो ऐं इहो एॾो बुरो बि नथो लॻे, ॿुधाइजो। सो हाणे थोरी देरि मां रेस्ट कंदमि, छो त अञा 3 पहिरीं जी अज़ान में कुझु टाइम आहे ऐं उनखां पोइ नमाज़ पढ़ी वञी ॾींदमि प्लांट्स खे पाणी। सुबुह खां ॾियां थी ॿाहिरि वियासीं, हिते आयासीं, घर में कमु कया सॼी मंझंदि मां हिन हिकिड़े खे ॾिनो आहे। कल्ह कचो करे रखियो हुअमि सिर्फ़ु ईअं टाका हणी, अॼु हिनखे काज टाके सां पको कयो आहे माशाअल्लाह। हा माशाअल्लाह सभिनी प्लांट्स खे पाणी ॾेई छॾियमि, अलाह जा करम आहिनि ऐं वणंदड़ माहौल आहे ॿाहिरि जेकर वेही रहिजे। पर जीअं त मां सॼी मंझंदि वेही गुज़ारियो आहे, इन करे हाणे मां वधीक वेही कोन सघंदमि। मां वञी लेटंदमि, कुझु रीडिंग कंदमि ऐं कुझु वीडियोज़, कुझु कमेंट्स, उहो ई टाइम पास। ऐं पोइ जॾहिं राति जी मानी जो टाइम थींदो त इंशाअल्लाह राति जी मानी पचाइबी। सो फ़िलहालु रेस्ट टाइम आहे, हिननि खे बि पाणी वाणी ॾिनमि, सभिनी खे पेट भरायमि ऐं रेस्ट खां पोइ पंहिंजे पेट भरण जी तयारी कबी इंशाअल्लाह। 7:15 थिया आहिनि ऐं हे आहे मंझंदि जी मेहनि वारी भाॼी बचियल। चांवरनि खे हिते दम ॾिनो आहे, उन सां गॾु गॾु हिते कबाब था तरिजनि। सो इहो डिनर तयारु थी रहियो आहे। ऐं कॾहिं कॾहिं हीअं बि थींदो आहे, ओचितो का न का मुसीबत नीचे पइजी वेंदी आहे। हे सिंक वारो जेको आहे ड्रेनेज बंदि थी वियो, सो घर जो जमानदार बि मां पाण ई आहियां। हा, अगरि मूंखां का ॻाल्हि चढ़ी वञे पोइ ॿाहिरां कंहिंखे सॾु कबो। सो बहरहाल खोलण जी हिन कोशिशि बि कई आहे। हे मुंहिंजा टूल्स ऐं उन खां अलावा हिन में मां तेज़ाब बि विधो आहे। सो अलाह कंदो त इहो खुली वेंदो। फ़िलहालु असां हिनखे यूज़ नथा कयूं ऐं ज़ाहिर जॾहिं खुली वेंदो त पोइ हिनखे प्रॉपर साफ़ु कबो, तेसि ताईं हिनखे बंदि था कयूं। तव्हांखां मोकिलायां थी मां अॼु हिन व्लॉग मां। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो।
इंशाल्लाह असां वरी नए व्लॉग में मिलंदासीं। सो जीअं मां चवंदी आहियां कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे मूंसां त मां रेस्ट कयां त उन महिल वरी कमु वधी वेंदो आहे, जीअं अॼु वधी वियो ऐं हे बि थोरो एक्स्ट्रा ई पइजी विया। सो नो प्रॉब्लम। बहरहाल खाइण जे क़ाबिल आहिनि अञा ताईं। हिननि जी बाहिबंद चांवरनि खे आहे दम मोकिलाइणी आहे। इंशाल्लाह गॾु आहियूं। मुंहिंजी तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारी दुआऊं। नए व्लॉग ताईं अल्लाह वाही।